मुंहिंजो नालो लक्ष्मी सोनी आहे। मां ॿियो दर्जो पढ़ंदी आहियां। मां भैरागढ़ में रहंदी आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो संस्कार पब्लिक स्कूल आहे। मां तव्हांखे हिकु कविता ॿुधायां थी। छोकर नंढड़ो निकितो घर खां तकिड़ो तकिड़ो हथ संदसि पे छठी प्यारी टिक 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 टिक। हथ संदसि पे छठी प्यारी सिर ते टोपी कारी कारी घुमंदो आयो नदीअ किनारे घुमंदो आयो। उते ॾिठाई वाघू हिकिड़ो अरे वाघू उते ॾिठाई वाघू हिकिड़ो संदसि पुठियां ते आयो तकिड़ो बिजलीअ वांगुरु छोकर दौड़ियो इजो ते वाघू केस निहोड़ियो। सैकीअ में उते आयो नीअ शींहं ॾिठाई साम्हूं की शींहं मथां आयो टप ॾेई पर छोकर चालाकी कई हिकदमि लेटी पियो धरतीअ ते मथां कराई ओठी छॾी शींहं छॾी जे मथां ते पियो वञी वाघ जे वात में सो पियो। शींहं चूं वाघू भॼण लॻो पे छोकर जल्दी अदर मुंहिंजी छठी अदर मुंहिंजी टोपी छॾी टोपी आयो की नज़र ऐं वक़्तु विनायो घर ते दौड़ियो तकिड़ो